बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां ईसी क्लास जे हवाले सां यानी जेको 12 किताब आहे उन में सबक़ ॿियो पढ़ंदासीं। क्लास पहिरियों यानी सबक़ पहिरियों असां ऑलरेडी अव्हां सां डिस्कस करे चुका आहियूं। अॼु असां सबक़ ॿियो सम्झूं था, पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। सबक़ जेको असांजो ॿियो आहे इन में ज़्यादातर जंहिं अखर जो इस्तेमालु कयो वियो आहे उहो आहे अलिफ़। यानी जॾहिं बि असां अलिफ़ कंहिं ॿिए अखर सां मिलाईंदा आहियूं त उन जो आवाज़ चेंज थी करे उन खे आवाज़ खे मथे खणंदा आहियूं। जीअं अलमद आ नून अलिफ़ ना, हाणे इन खे पढ़ंदासीं आ ना, यानी अलमद आ खे बि मथे छिके था वञूं ऐं नून अलिफ़ ना खे बि मथे छिके था वञूं। यानी इन ते ॿिनि अखरनि जो इस्तेमालु आहे जंहिंमें अलिफ़ जो गॾियल इस्तेमालु थिए थो। उन खां पोइ हये ज़रा ही वरी अचे थो अलमद आ नून अलिफ़ ना आ ना। हाणे हिते आवाज़ खे साॻे तरीक़े सां असां मथे खणूं था। उन खां पोइ वरी अचे थो अलमद आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आ हिन, यानी आना ही आना आहिनि। यानी जंहिं बि अखर में अलिफ़ हुजे त उनखे मथे खणी वेंदासीं, जेकॾहिं ज़ेर जो आवाज़ आहे त उते ज़ेर वारे आवाज़ जे अंदाज़ में असां पढ़ंदासीं। उन खां पोइ वरी जेको लफ़्ज़ अचे थो उहो आहे पे अलिफ़ पा वाव अलिफ़ वा पा वा। हाणे जेकॾहिं असां हिन खे हिजे न कयूं त असां जेको क्लास अॻु में अव्हां सां डिस्कस करे चुका आहियूं, यानी जंहिं में अलिफ़ सां मिलाईंदासीं त उन आवाज़ खे मथे खणी वञूं था त पे सां जेकॾहिं अलिफ़ हुजे त उन आवाज़ खे पा करे पढ़ंदासीं, ऐं जेकॾहिं वाव सां अलिफ़ हुजे त वाह करे पढ़ंदासीं। यानी हिजे कयूं त बि साॻी ॻाल्हि थींदी, जेकॾहिं हिजे न कयूं आवाज़ खे सम्झूं त बि ॻाल्हि साॻी आहे। जीअं पे अलिफ़ पा वाव अलिफ़ वा पा वा। उन खां पोइ हये ज़ेरा ही वरी पे अलिफ़ पा वाव अलिफ़ वा पा वा। अलमद आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आ हे ने, यानी पावा ही पावा आहिनि। उन खां पोइ जेको 3 नंबर ते असांजो लफ़्ज़ अचे थो उहो आहे गाफ़ अलिफ़ गा बे अलिफ़ बा। यानी गाफ़ गॾ सां बि अलिफ़ शामिल आहे ऐं बे बदक सां बि अलिफ़ शामिल आहे। जॾहिं असां हिन में अलिफ़ जो इज़ाफ़ो कयूं था त उन्हनि आवाज़नि खे मथे खणी वञूं था। जीअं गाफ़ अलिफ़ गा बे अलिफ़ बा गा बा। उन खां पोइ हये ज़रा ही, हाणे हये ज़रा ही टियों दफ़ो असां इस्तेमालु कयूं था। वरी गाफ़ अलिफ़ गा बे अलिफ़ बा गा बा। अलमद आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आ हे ने। उन खां पोइ अॻिते असांजो लफ़्ज़ अचे थो गाफ़ ज़बरा ग पे ज़बरा प ग प। यानी ही गुज़िरियल क्लास मां उन साॻे तर्ज़ ते कुझु वर्ड आया आहिनि, या वाव ज़बरा व गे ज़बरा ग वग, यानी ज़बर जो इस्तेमालु गुज़िरियल क्लास में हुयो। उन खां पोइ हिन क्लास जा बि कुझु आहिनि, जीअं नून अलिफ़ ना नून अलिफ़ ना नाना, यानी हिते अलिफ़ जो इस्तेमालु थियो आहे। वरी अॻिते ॿियो लफ़्ज़ आहे गे अलिफ़ गा नून अलिफ़ ना गाना, या बे अलिफ़ बा बे अलिफ़ बा बाबा, यानी ज़बर ऐं अलिफ़ जो इस्तेमालु थियल आहे। सो इन तर्ज़ ते असां ॿिया बि काफ़ी लफ़्ज़ या काफ़ी नाला बि इस्तेमालु करे सघूं था। यानी उन में ज़बर जो इस्तेमालु थियल हुजे या वरी अलिफ़ जो इस्तेमालु थियल हुजे। मिसाल तौरु मामा, सलाम, हमाद, जमाल, कमाल, वहाब, सदाम, जवाद, ज़मान, वकार। अहिड़ा खोड़ लफ़्ज़ आहिनि जंहिंमें अलिफ़ जो इस्तेमालु थियल आहे। ऐं असांखे सम्झण जे लाइ एतिरी बसि ख़बर हुजे त अलिफ़ जॾहिं बि इस्तेमालु कयूं त उन आवाज़ खे मथे खणी वेंदा आहियूं।